अपडेट कनासी लाड़काड़ू खा पीपुल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी जी गढ़ी खुदाबख्श भुट्टो आमद बिलावल भुट्टो जरदारी जी कायदे आवाम शहीद जुल्फकार अली भुट्टो जी मजार ते हाजिरी। खबर अवा से शेर कनासी पीपुल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी शहीद बेनज़ीर भुट्टो जी मजार ते दुआ घुरी। बिलावल भुट्टो जरदारी शहीद मीर मुर्तज़ा आई शहीद शाहनवाज भुट्टो जी मजारुन ते गुलन जी चादर चाढ़ी। पीपी चेयरमैन मादरे जमहूरियत नुसरत भुट्टो आई बेगम अमीर भुट्टो जी मजारुन ते हाजिरी भरी। खबर अवासा शेर कनासी लाड़काड़ू खा पीपुल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी जी गढ़ी खुदाबख्श आमद बिलावल भुट्टो जरदारी जी कायदे आवाम शहीद जुल्फकार अली भुट्टो जी मजार ते हाजिरी। पीपुल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी शहीद बेनज़ीर भुट्टो जी मजार ते दुआ घुरी। खबर अवासा शेर कनासी पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी शहीद मीर मुर्तज़ा आई शहीद शाहनवाज भुट्टो जी मजारुन ते गुलन जी चादर चाढ़ी। पीपी चेयरमैन मादरे जमहूरियत नुसरत भुट्टो आई बेगम अमीर भुट्टो जी मजारुन ते हाजिरी भरी। एक बिरो बिहर अवासा लड़काड़े का अहम खबर शेर कनासी पीपुल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी जी गढ़ी खुदा बख्श आमद। तफसील मालूम कनासी आमिर सुप्रो खा जी गड़ा तफसीला है नागा खजो। जी बिल्कुल लाड़काने में चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो जरदारी गढ़ी खुदा बख्श पहुंचो है। चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी कायदे अवाम शहीद जुल्फकार अली भुट्टो जी मजार ते हाज़िरी भरी है। चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी जेको है उते पंहिंजे जेको है अगवाननि सां गॾु आयो है। चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी जो चवणु आहे त शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो ऐं शहीद शाहनवाज भुट्टो ते भी गुलन जी चादर चाढ़ी है, गुल निशावर कया आहिनि। चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी जेको आहे मादरे जमहूरियत बेगम नुसरत अली भुट्टो जी मजार ते भी हाज़िरी भरी है। चेयरमैन बिलावल भुट्टो जेको आहे जरदारी शहीद जमहूरियत जेको आहे कुर्बानियूं ॾींदड़नि खे जेको आहे ख़िराज अक़ीदत पेश कयो आहे। महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।